वजीर आजम शहबाज शरीफ अज समरकंद में चीनी सदर शी जिनपिंग से मुलाकात कंदो। वजीर आजम शहबाज शरीफ तंजीम के इजलास के खिताब पिण कंदो। वजीर आजम दौरे की पुजाणी खां अॻु इमाम बुखारी की मज़ार ते हाज़िरी भरींदो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन और चाइना के सदर शी जिनपिंग की शंघाई सहकार तंजीम के इजलास की साइड लाइन ते मुलाकात। बिन्हीं अॻवाननि जो लाॻापन खे वधीक थी वठाइण ते इतफ़ाक़। रूसी सदर वन चाइना पॉलिसी की हिमायत की ख़ातिरी कराए छॾी। हैदराबाद में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि इजलास। वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद, शर्जील मेमन, जाम खान छोरो और चीफ सेक्रेटरी की इजलास में शिरकत। सखर हैदराबाद मोटरवे और जाम छोरो सेवन रोड की तामीर के हवाले से गौर विचार। वफ़ाक़ी वज़ीरनि जी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के रिथाउनि ते कम तेज़ करण की ख़ातिरी। पीपुल्स पार्टी और शहबाज शरीफ में अहम ओहदे जो अहम मसलो है। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अवामी मुस्लिम लीग के सरबराह शेख रशीद अहमद समाजी राब्तनि की वेबसाइट ते जारी बयान में चयो आहे त इमरान खान ख़ूबसूरत स्विंग कराए पासीरो थी वियो आहे। परदे वज़ारत वज़ीर आज़म के जहाज़ में समरकंद वञण भी पसंद न कयो। परदे पर मुफ़ाहमत कोशिशूं 15 अक्टूबर ताईं कामयाब थी सघनि थियूं। ॻाल्हियूं कामयाब न थियूं त रोडनि ते जूडो कराटो थी। MQM की सियासत सनस गाठे में पइजी वही है। वक्त ते फैसला न थियन त वक्त इंतजार नाहे कंदो। सेहत खाते बोर्ड सबब आफत सटियल करार ॾिन। 23 ज़िलनि में पैरामेडिकल स्टाफ भर्ती करण जो फैसलो करे छॾियो। नोटिफिकेशन जारी कयो वियो। नोटिफिकेशन मूजिब 600 मेडिकल ऑफिसर, 400 डॉक्टर, 400 टेक्नीशियन भर्ती कया वेंदा। आर्जी बुनियादनि ते 400 नर्सिस, 250 मिडवाइफ और 500 वैक्सीनेटर्स भर्ती कया वेंदा। खानपुर महर भरसा नंढे भाउ वॾे भाउ के क़त्ल करे छॾियो। ॻोठ प्यारो लाशारी में नंढे भाउ मुमताज़ लाशारी गोलियूं हणी निंड सुतल वॾे भाउ एजाज लाशारी के क़त्ल करे छॾियो। ज़रियनि मूजिब ज़मीन की मालिकी ते तकरार तां जवाबदार निंड सुतल वॾे भाउ के गोलियूं हणी क़त्ल करण बैदि फरार थी वियो। कराची पुलिस पारां मुक़ाबले बाद एक जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार करण की दावा। पुलिस मूजिब जवाबदार बैंक में ATM का पैसा कढाए निकरंदड़ शहरिन का फुरलोट कंदो हो। जवाबदार गुज़रियल हफ़्ते एक शहरी का 70,000 रुपया फुरे मुज़ाहिमत ते खेस जख्मी कयो हो। कोलाची में सावरन वट थी आयल नौजवान जो वण में टंगियल लाश हथ। दे काकेचाणी में भूरियो कोली जो वण मां फाव खाधल लाश मिलियो। घर भातिन मामले के आपघाती करार ॾेई छॾियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी छॾियो।